जय झूलेलाल, मुंहिंजो नालो आयुष आहे। मां सीनियर KG में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे स्वामी शांति प्रकाश इंग्लिश हाई स्कूल। अम्मा लोलो काऊ खणी वियो आंगर खे बि चक हणी वियो। काऊ किन आहे की न वणे तो बुखियो बिचरो टोल खणी वियो। अम्मा लोलो बाबो अचे त ॿारनि खां टोल वणे तो। अम्मा किन आहे की न वणे तो बुखियो बिचरो टोल वणे तो। खुॾिते में ई शोर वॼाए काका करे कन तो खाए। अम्मा लोलो खाओ खणी वियो। बाबो अचे त मां वार ॾियारियांसि, सबक बागे खे सेखारियांसि। अम्मा लोलो काओ खणी वियो आंगर खे बि चक हणी वियो। काओ किन आहे की न वणे तो बुखियो बिचरो टोल खणी वियो।